नाज़रीन, उमरकोट में मोटरसाइकिल चोर 16 प्लेट चोर खां पोइ चुपाए माल जा चोर जागी पिया, भाॻिया सख़्त परेशान। जी नाज़रीन, उमरकोट में मोटरसाइकिल चोर 16 प्लेट चोर खां पोइ चुपाए माल जा चोर जागी पिया आहिनि, भाॻिया सख़्त परेशान आहिनि। रिपोर्ट असद अली बुरगड़ी मुताबिक़ उमरकोट शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि तां ठगियूं चोरी कंदड़ चोर सामारे में चोरी जूं ठगियूं विकिरो कंदे पकड़िजी पिया। पुलिस हवाले कयो वियो। नूर मोहम्मद राहिमू जी फ़रियाद ते सिटी थाणे ते 3 जवाबदारनि ते ठगियूं चोरी करे विकिरो करण जो केस दाख़िल। 3 जवाबदारनि मास्तर रहीम वल्द सूमार, गुल्लू उर्फ़ गुलाम वल्द सूमार, चीलो वल्द खानू मथां केस दाख़िल कयो वियो। फ़रियादियुनि ॼाणायल आहे त जवाबदारनि असांजूं ठगियूं चोरी करे सामारो माल पिड़ी में विकिणी रहिया हुआ त असां दग सूदो गिरफ़्तार करे पुलिस हवाले कयोसीं। पुलिस जवाबदारनि खां पैसा वठी मामिलो लही मिटी करणु चाहे थी। फ़रियादी नूर मोहम्मद राहिमू जो चवणु हो त असांजूं 5 ठगियूं चोरी थियूं हुयूं। हिकु ठगी असांखे मिली आहे, बाक़ी वापसि नाहिनि मिलियूं। पुलिस बाअसर जे चवण ते केस बी क्लास करणु चाहे थी। इंसाफ़ कयो वञे।